एक ॿी अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया। क़ौमी ख़ज़ाने ते पेंशन जो वधंदड़ बार घटाइण लाइ हुकूमत फैमिली पेंशन जो मुदो 10 साल मुक़रर करे छॾियो। स्पेशल फैमिली पेंशन जो मुदो 25 साल ऐं वक़्त खां अॻु रिटायरमेंट ते ॾंड हूंदो। नाणे वारी वज़ारत पारां इहो ॼाणायो वियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत रिटायर्ड मुलाज़िमनि जी वफ़ात खां पोइ फैमिली पेंशन जो मुदो 10 साल मुक़रर कयो आहे। वफ़ात कंदड़ मुलाज़िम जो फैमिली पेंशन हक़दार माज़ूर ॿार ताहयात फैमिली पेंशन वसूल कंदो। रज़ाकराणे तौरु रिटायरमेंट लाइ 25 साल सर्विस लाज़मी हूंदी। जारी कयल नोटिफिकेशन में इहो ॼाणायो वियो आहे। वक़्त खां अॻु रिटायरमेंट वठंदड़ मुलाज़िमनि जी पेंशन में 3% साल में घटिताई कई वेंदी। अहम ख़बर आहे असां सां शेयर करे रहिया आहियूं। क़ौमी ख़ज़ाने ते पेंशन जो वधंदड़ बार घटाइण लाइ हुकूमत फैमिली पेंशन जो मुदो 10 साल मुक़रर करे छॾियो आहे। स्पेशल फैमिली पेंशन जो मुदो 25 साल ऐं वक़्त खां अॻु रिटायरमेंट ते ॾंड हूंदो। नाणे वारी वज़ारत मौजूदु वफ़ाक़ी हुकूमत रिटायर्ड मुलाज़िमनि जी वफ़ात खां पोइ फैमिली पेंशन जो मुदो 10 साल मुक़रर कयो आहे।